दर्दन जो दरिया। वरियाम हाणे त रस्तो भी साफ थियो थई, पोइ अञा शादीअ में ढर छो कई थई? रस्तो तो साफ अथस सारंग, पर सुल्तान वारन के मञाइण एतिरो आसान न आहे। सुल्तान के राजी करण रिच के भूलो पारायण बराबर आहे। हाणे देर कोन लगंदी खादम, मां कोशिश करे सुल्तान के राजी करे विंदुस, पोइ शादी भी कंदुस ऐं महफिलूं भी मचाईंदुस। यार मूंखे पाण उन ॾींहं जो इंतजार आहे वरियाम। यार तव्हां के तो उन ॾींहं जो इंतजार आहे, पर तव्हां छा था समझो त मूंखे उन ॾींहं जो इंतजार न हूंदो? वो सारा कलाम कोन ॿुधो अथई, इंतजार मौत बराबर, थो लॻे वञा काॾे। वरियाम पोइ मोकल चाचा के त सुल्तान वारन सां ॻाल्हाए अचे। यार मूं त बाबा के ॾाढो चयो आहे, पर मुंहिंजी त मञे ई कोन थो। मां त चवंदो मासा शेरल चवेसि, मन मासा शेरल जी मञे ऐं सुल्तान वारन खां रिश्तो करणु वञे। चाचा मथां जोर रखंदासीं, पर अॻियनि जो माहौल भी ठरे न। जेकॾहिं सुल्तान वारा जवाब ॾियनि त पोइ छा सोचियो अथई? पोइ न त पंहिंजे दिलबर खे वठी वञी कोर्ट में पेश थींदुसि। यार मूंखे शादी हर हाल में इन सां ई करणी आहे न, पर मां त सिर्फ़ इहो ई थो चाहियां त शादी भी मुंहिंजी इज़त सां थिए ऐं सुल्तान वारनि जी भी इज़त रहिजी वञे। अलाह कंदो इज़त रहिजी वेंदी। सुल्तान वारनि भी घणियूं ठोकरूं खाधियूं आहिनि, अञा भी जेकॾहिं सिधा न थींदा त पोइ इहे इंसान ई न चइजनि। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तू बि कमाल थो करी खोड़ा, हाणे भला बानो बेगम मूंखे ॿुधाई थी छा? कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे। हरीशाणी जेकॾहिं तूं भेण कोड़ल खे मुआ निभागा ये चवी छा तो? न न न मां ई मिली तो मजाकड़ी कई। मुझे मतलब है न बाबा मां जान तुझी छुटंदी तद त मलूक जो कम ठंदो न। जेड़ा तू निभागो बेनीम को तेड़ो मलूक। अरे अरे उठ गाड़ी आटेड़, मां त छाणी जे बारे में भलो पे सोचा न, इन में बेनीम के जी केड़ी गाला। दे जेकॾहिं न हे मलूक सां लाओ लहंदी त हिन जो भलो थींदो न, के मुंहिंजो भलो थींदो। हां छोड़ा चमथा फिरो दई छा? ये ॻाल्हि ई छा तो? त मां मलूक सां लाऊं लहंदसि त मुंहिंजो भलो थींदो। ईअं ये पातर हाणे न जोड़ी एड़ी लगंदी जो सफा जहिड़ो हाथी ऐं बांदर। हाणे इहा पक पक पंहिंजी बंदि कर त चंपल साणी बूथ न सुॼे। नई हथ तू था पछड़ी दे ऐं नई छेड़ी ताके घर मां कढंदी। ज़ाहिर आहे बीठा हूं त कुछ न कुछ ॻाल्हाईंदासीं यार, को तुंहिंजो बकवास ॿुधंदासीं। बस अरे बस, घणी ॻाड़ी न त खणा न लठे कुटिया न। अहिड़ी दुनारी लठ ॾिनोसि जो रत कुत्ता बि न चटींदई। अरे रे मुंह में रत हूंदी त कुत्ता चटींदा न, चटींदा किथां कुत्ता मुंहिंजी रत? भुख मरी वेंदा कुत्ता। हाला मोतबर जो भलो हां अरे बटरे चंबा रखंदी से त 3 ॾींहं खट ताईं कोन उथंदे। मोतबर थी वियो ॻाल्हाए तो घणो। बूथ न ॾे पंहिंजे शीशे में। हां सच त चवां थो, हिन पूरी देह में मुंझड़ो को सुणो आहे। अमां चवंदी तूं लखनि में हिकिड़ो ई, पक पोइ मारे अंधी हूंदी। ए मुझा मुर्शिद बुखारी साईं, अज तुंहिंजे दर मां उमेद खणी आयो आहियां। अलाए कहिड़े ॾाइण जी मस्ताने ऐं मस्तानी जे इश्क खे नज़र लगी वई, जो असांजे विच में जुदाईअ जा ॾार पइजी विया। अॼु मां उमेद खणी आयो आहियां तुंहिंजे दर ते, मूंखे वापसि न मोटाए जाए। मुंहिंजी झोली भरे पोइ मूंखे मोटाए जाए मुंहिंजा मुर्शिद। मूंखे धन दौलत न खपे, बस मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलाए। इहा आस ऐं उमेद खणी तुंहिंजे दर आयो आहियां। उमेद आहे त हितां मां नाउमेद न वेंदुसि। ए पालणहार, तोखे पंहिंजे प्यारे जे सदके
वो मथा रहम फरमाए मुझा मौला। आमीन सुम आमीन। ही मु छा कयो या अल्लाह ही तुमका केड़ो इम्तिहान वरतो अकबर छा सोचींदो ही बदनामी यो दाग खणी मां जी न सघंदस सही गोठ वारा छा समझंदा या अल्लाह तू सब जानी तो मुझे ने में को भी डोना या अल्लाह तू खैर कजा मुखे मिल्कियत जी का भी लालच ना है या अल्लाह मां बेगुनाह है तू सब जानी दो मुखे सबनी जे सामो उजरो ही साफ रखजे सुरखरू कजे मुखे हाय हाय बाबला सिंह असीं तो हमेशा ताजी डिघी जिंदगी जे लाए दुआऊं करंदा बाबला सिंह जॾहिं न मूंखे न वाक़े जी ख़बर पई यकीन कंदो त मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी बाबला सिंह मां वियोसीं शहर घर बि कोन वियो आहे सिधो हेॾां तान आयो गुरबा बाबा भलाई आया मां बाबला सिंह इहो वरी कीअं थियो जड़ायो जीअं बि थियो या खबर तो जल्द पइजी अल्लाह हयाती ॾींदो बाबल साईं अल्लाह कंदो 100 साल जीअंदो अरे बाबा अनवर बाबा एडी वडी एहतियात इलाज से बेहतर है and I enjoy the taste just like me सबका पसंदीदा the best of Asia करशी जौहर जो शानदार एक्स्ट्रा ये ख्वाहिशां कोन तो रखा बाबा साईं जेतरी जिंदगी जी ख्वाहिश अथव मालिक पूरी कंदो बाबा सिंह असांजूं दुआऊं तो हमेशा हमेशा जे लाइ तव्हां सां गॾु हाणे मूंखे इजाज़त अस्सलाम वालेकुम रईस वालेकुम अस्सलाम वियो बाबा वियो अचो वियो बाबला साईं हाणे तव्हांजी तबीयत कीअं आहे ज़िंदगी तॾहिं जियूं पिया था सावण बाक़ी लहज़ा ऐसा तो ईंदा रहंदा बाबा साईं इहो त आहे इंसान मिट्टी जो पुतलो आहे न थधी सहे न गरम बाक़ी हेठां आहियूं मथां आहियूं त जिंदगी जो हिस्सो आहे मुक़दर जो लिखियो कंहिं नाहे टारियो बस बाबा शेरल बाबा मुंहिंजी का नेकी हुई जेका कम थी वई मूंखे न त बाबा शेरल मुंहिंजा हाल त पूरा हुया न जान कंहिंजी दुआउनि रंगला जो मालिक मूंखे नई ज़िंदगी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त फ़क़ीर असां सां कोट छो आयो जॾहिं त मूं अलाए घणा चकर राणी खे हिन फ़क़ीर सां गॾु ईंदे वेंदे ॾिठो आहे पोइ फ़क़ीर बि कोट छो आणियो त मां राणी खे सुञाणा ई न ऐं ना ही राणी मूं वटि पनाह लाइ आई हुई अदा किथे ईअं त न आहे त राणी उतां में निकिरी वई हुजे
फ़कीर खे इहो ख़ौफ़ आहे जेकर न मां उन्हनि खे ॿुधायो त हू मुंहिंजे ॻीचे में पइजी ईंदा पोइ राणीअ खे मां किथां ॻोल्हींदुसि। ईअं बि थी सघे थो राणी फ़कीर वटां निकिरी वई आहे तॾहिं त फ़कीर असां सां कूड़ थो हणे। हाणे मल्हार छा थो चए? मल्हार त वञी उहा दरगाह वसाई वेठो आहे। जॾहिं राणी उते आहे ई कोन त उनखे हथ किथां ईंदी? दादा ने ईअं बि थी सघे थो त मतां राणी फ़कीर वटि ई रहियल हुजे। पोइ फ़कीर एॾी पकाई छो थो करे दा? राणी फ़कीर खे कसम विधो हूंदो छो जो राणी वापसि वञण ई नथी चाहे छो जो मल्हार वारा राणी जे भाउ जा कातिल आहिनि। राणी न चाहींदी त उहा कॾहिं बि उन घर में वञे। पोइ राणीअ खे हथु करण जे लाइ हिकु ई तरीक़ो आहे त फ़कीर जे घर ते पुलिस खां छापो हणायूं। हिन वक़्तु ताईं त फ़कीर राणी खे पंहिंजे घरां कढी कंहिं ॿिए हंधि ते रहायो। उनजे घर मथां हिन वक़्तु छापो हणाइण बेकार आहे। हा जेकॾहिं शुरूअ में छापो हणायो आहे त पोइ बि ॻाल्हि। बस अदा दर्दन जो दरिया यार उठ छॾ इन जी पचर वञी वञी ॾिस केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि त मल्हार घर न आयो आहे। अदा वाकई 10-15 ॾींहं थी विया आहिनि। अदा मल्हार खे ॾिठो ई न आहे अलाए काथे आहे। इहा ॻाल्हि हिन गुल्लू खे ॿुधायो हिन जी पचर छॾे ई कोन थो। अदा खणी जे मल्हार खे मां ॻोल्हे हथ कयां जेकर हू मूंसां नथो अचे त मां छा कयां? तॾहिं बि तुंहिंजो भाउ चवंदो त हुनखे कच्छ ते विहारे खणी अच। गुल्लू तुंहिंजी ज़ाल खे ॻाल्हाइण जी तमीज़ आहे या न? अदा तूं हिनखे छॾ खणी दादली जे ॻाल्हियुनि ना कन न ॾे। अबा दादली सभिनी खे घाव ॾींदी थी वते बाक़ी हिन जी ॻाल्हियुनि ॾे असां कन बि न ॾियूं। घाव त मासी तो मूंखे ॾिना आहिनि। हाणे वात न नई को मां हिते तव्हांजो इहो वात ॿुधण जे लाइ बीठो आहियां। अदा मान जो कमु हूंदो आहे वात जेकॾहिं असां बि हिननि लाइ कन ॾियूं त पोइ असां में हिननि में फ़र्क़ु कहिड़ो रहे? अदा कुछ होश कर। अच्छा मां होश क्या तू मुखे होश सिखारी दे। हाँ? तू मुखे होश सिखारी दे। हाँ? बस अदा बस मां कोई एतिरो नंढड़ो ॿार न आहियां जो तू मुंहिंजे मथां रोज़ रोज़ हथ खण। छा चई? सच त चवे थो हिन जी शादी थी वई आहे पोइ बि तव्हां हिनखे ॿारनि वांगुरु था कुटो। तू बात बंद रख त रखां इन निड़ी मथां लत। तूं लत छा रखंदी मूंखे हथ त लाइ ॾेखार। छा चई? बस अदा बस घणो तमाशो थी वियो मां वधीक तमाशो ॾिसण कोन थो चाहियां। मूं मथां हथ खई हाणे मुंहिंजी ज़ाल मथां हथ खणी पियो जेकॾहिं अदा मुंहिंजो हथ खजी वियो न त पोइ तुंहिंजी इज़त छा रहंदी? शाबस थी अदा गुरु शाबस थी। जी भा तोखे पुट करे पालियो अॼु तूं उन भा जे मथां हथ पियो खणी। शाबस अथई। रूहन जे रिश्तन खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा ये दुनिया दर्द ने खा टपड़ विराए छॾ। हाणे असां गॾु न रहंदासीं। अॼु खां पोइ असां ओताक में रहंदासीं। आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया दर्दन जो दरिया। जुलेखा मां इहो पियो सोचां जॾहिं मां चाड़े जे घर में दाख़िल थियसि त बानू चांहि जो कोप तयारु कयो वेठी
अची त ही चांहि जो कप मां पंहिंजे लाइ तयारु कयो वेठी आहियां। मुंहिंजे सां अगरि चांहि में का बि शइ मिलाए हा त मां ॾिसां छा, मुंहिंजी नज़र ई हुन में। तव्हांजो त ध्यानु बानो बेगम में हूंदो न, उनखे ई ॾिसंदा रहंदव। न सुलेखा, न न सुलेखा, जेकॾहिं मां उते न पहुचां हा त बानो बेगम ज़रूर उहा चांहि पीए ऐं तड़पी 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 उते दम ॾे हा। साईं, उहा वीचारी शहर ताईं न पहुची सघी हा। साईं, इहो तव्हांजो वहम आहे ऐं तव्हां हुन औरत जे मथां अंधो इतबार था कयो ऐं चओ था त हूअ मुंहिंजे लाइ वॾी वफ़ादार आहे। मां इहो नथो सोचां त बानो बेगम मुंहिंजी वफ़ादार आहे या न। सुलेखा, मां त इहो पियो सोचां त बानो बेगम खे मारण केरु थो चाहे। हा साईं, बानो बेगम सां त वॾी माण्हुनि जी दुश्मनी आहे, भला उनखे केरु मारींदो? केरु बि थी सघे थो सुलेखा, तूं बि थी सघे थी, ॿियो केरु बि थी सघे थो। न न, मां साईं भला छो बानो बेगम खे मारींदसि? मूंखे पक आहे सुलेखा त बानो खे केरु थो मारणु चाहे, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ, केरु बि हुजे उहो हाणे मूंखां लिकी कोन सघंदो। साईं, तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो, तव्हां रुॻो सिर्फ़ इहो सोचो त तव्हांखे केरु थो मारणु चाहे। साईं, ख़ुदा न करे जे तव्हांखे कुझु थी पवे त पोइ असांजो छा थींदो? इहा बि जल्दी ख़बर पइजी वेंदी सुलेखा त केरु मूंखे थो मारणु चाहे या बानो बेगम खे। बाबा, हाणे इहो ॿुधायो त सुल्तान वारा न केरु थो वञे? खुदू चए थो त मां वञा थो। चाचा ख़ुदा बख़्श, पोइ मां त चवां थो तूं हींअर ई वञ, किथे ईअं न थिए तूं देरि सां वञी ऐं सुल्तान वारा कंहिं कम सांगे ॿाहिरि वञनि। एतिरो जल्दी कारे कोन वेंदा, मां वञा थो वञा थो। अदा, मां त चवां थी चाचा खे गॾु वरती वञनि। अदी सावण सुल्तान खां ईअं थो लाराए जे कां वञे गुलेली खां। मां सुल्तान खां छो लाराईंदुसि? सुल्तान मूंखे बंदूक करणो थो छा? बाबा, पोइ मां त ईअं थो चवां चाचा ख़ुदा बख़्श सां तूं बि गॾु वञ। अॼु पुट खुदू वञे, जे हिनखे जवाबु ॾिनो न त 2-3 ॾींहं छॾे पोइ मां वेंदोमांइ। ऐं जेकॾहिं मूंखे बि जवाबु ॾिनो न त 2-3 ॾींहं ॿिया तरसी तूं पंहिंजे मासात शेरल खे मोकिलिजांइ। ईअं करे 3-4 पंध कंदासीं न, पोइ वञी सुल्तान वारा राज़ी थींदा। त पोइ ठीकु आहे, जीअं तव्हां सभिनी खे मुनासिबु लॻे, पर हाणे बाबा पंध करणा ई पवंदा। ईअं न थिए त असां आसरो करे ते वेही रहूं त को सुल्तान असांखे सॾु करे घर वेठे संग ॾेई वेंदो। चाचा ख़ुदा बख़्श, पोइ मां त चवां तूं बिस्मिल्लाह करे सुल्तान वारनि जो वञी पासो वठि, जे ख़ैर सां मोटे ऐं अॼु ख़ुशख़बरी ॿुधाए। वञा थो वरियाम, अलाह भलाई कंदो, बेड़ा पार थी वेंदा। अदा, हाणे अकबर जी तबियत कीअं आहे? अकबर जी त तबियत सही थी वई आहे, पर हाणे साईं घणनि जूं तबियतूं बिगड़ंदियूं। इहो अकबर खान आहे न, घणनि खे ॾारो ॾींदो, ॾोही बेॾोही कंदो, सभिनी जा ढींगा ई ढेरी। ज़ाहिर आहे जीअं अकबर खे मारण जी कई, अकबर उन्हनि खे माफ़ त कोन कंदो। अधी त टंगिजे ई टंगिजे, पर असांखे इहो ख़ौफ़ आहे त किथे असां न उबता टंगिजूं। हिन माई खे रहण में असांखे को फ़ाइदो न पियो, रहंदो असांखे त नुक़सान थियो आहे। अकबर जे अहिड़ो कदम खयो बि न त सही आहे, मां हुनखे कुझु बि न चवंदसि ऐं मां हुन सां इहा सिधी ॻाल्हि ज़रूरु कंदसि त न मां हुनखे ज़हर ॾिनो आहे, न ई हुनखे मारण जी कोशिशि कई आहे। जॾहिं न मां हुनखे हक़ीक़त ॿुधाई त हू मूंखे अॻिते हिकु लफ़्ज़ बि न चवंदो। अदी जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि अकबर जे अॻियां हले हा न त इहो अकबर खान तोखे घर मां ई कोन कढे हा। हिन वक़्तु अकबर खान ज़ुलेखा जे इशारनि ते पियो नचे। ज़ुलेखा खे त बहानो अची वियो आहे, हाणे आ माई सभिनी मां कसरूं कढंदी, सभिनी मां कसरूं कढंदी। जॾहिं तव्हांजो ॾोही न आहे त पोइ तव्हां परेशान छो आहियो? असांजो को बि ॾोह कोन्हे, ॾोह रुॻो असांजो इहो आहे जो असां तोखे पंहिंजे घर में रहायोसीं, खारायोसीं, पियारियोसीं। अकबर खान त वरी इहो सम्झंदो हूंदो त भाउ मच्छरायो हूंदुसि, अकबर खान खे मारे पूरो कर ऐं हुनजी मिल्कियत मथां असीं खणी कब्ज़ो कयूं। जादो सोराना सच थी चवीं। तव्हां छा था सम्झो त अकबर ॿार आहे?
बेसमझ आहे ईअं होश विञाए ऐं सभिनी खे परेशान कंदो। अकबर खे मां सुञाणा थी, हू को बि अहिड़ो कदम न खणंदो जंहिंसां तव्हांजे लाइ मसला थियनि। सुल्तान ये हाल हवाल थी मूं तोखे भाउ समझी तूं में उमेद खणी आयो हाणे जेकर मुंहिंजी इज़त रखी त तुंहिंजो लख भलायूं। खुदा बख़्श तुंहिंजे लाइ इज़त आहे, पर मूंखे इहो ॿुधाए न तूं वरियाम जो चाचो आहीं न पीउ, पोइ तूं छो संग वठण आयो आहीं आदि जो? वरियाम मूंखे वॾो सम्झे थो तॾहिं त मूंखे मोकिलियो अथसि, न त मां हुन इजाज़त खां सवाइ कीअं अचां हा? ठीकु आहे, वरियाम तोखे पंहिंजो वॾो सम्झी तोखे मोकिलियो अथई, पर असांजा केतिरा इख़्तिलाफ़ात आहिनि तोखे ख़बर नाहे। सुभाणे जेकॾहिं मां का शर्त रखां छा सावण वारा मञींदा? सुल्तान मां ज़िम्मेवार आहियां तुंहिंजे हर शर्त जो, असांखे हर शर्त तुंहिंजो क़बूल हूंदो। न खुदा बख़्श न, इन बारे में मूंखे तोसां ॻाल्हाइणो ई न आहे। वञी धुरिन खे मोकिल, तूं वञी वरियाम जे पीउ खे मोकिल, रिश्तो ॾियण या न ॾियण मां उन सां ॻाल्हाईंदुसि। वरियाम जो पीउ बि ईंदो, पर जेके चङा तव्हां चवंदो उहे बि असां आणींदासीं, पर कुझु आसरो त ॾियो न। चयुमि न त इन बारे में तोसां का बि ॻाल्हि न आहे करणी, हाणे तूं वञी सघीं थो। मुंहिंजी इज़त रखी आहे सुल्तान। ॾिस खुदा बख़्श मां तुंहिंजी इज़त कई आहे, हाणे तूं पंहिंजी बेइज़ती खे सॾु न कर। बाबा सुल्तान माफ़ी।